बाबा साईं नवाब खान जे माण्हू न असांखे सुञाणे वरितो आहे। उन ॻाल्हि खे छॾक वर, पर तव्हां उते का ॿी ॻाल्हि महसूस कई? कहिड़ी ॻाल्हि बाबा साईं? फायरिंग ॿिए तरफ़ खां बि हुई। ॿिए तरफ़ खां त नवाब खान जा माण्हू हूंदा। न करीम, जेकॾहिं फायरिंग नवाब खान ऐं असांजे माण्हुनि जे विच में हुजे त पूरो ॻोठ असां ॾे का हक़ आहे। पर जेको मुंहिंजो अंदाज़ो आहे न त बहावल ऐं मूसा मथे भर खां ॻोठ में दाख़िल थिया ऐं विच में अची विया। पोइ त नवाब खान जे माण्हुनि जूं अहिड़ियूं त वायूं पताल थी वियूं जो हुननि खे का ॻाल्हि सम्झ में ई न पई अचे। कजे त कजे छा? बाबा साईं हाणे तव्हां छा था सम्झो? नवाब खान इहो केस कंहिंजे मथां दाख़िल कंदो? असांखे ॾिठो अथनि त ज़ाहिर आहे असां मथां ई केस दाख़िल कंदा न। न माजिद, केस त बहावल खान वारनि जे मथां ई दाख़िल थींदो, छो त नवाब खान वॾो चालाक, उहो चङी रीति ॼाणे थो त जेकॾहिं ॿिन्ही धुरियुनि जे मथां केस कयनि त केस कमज़ोर थी वेंदो। पोइ थी सघे थो त रुॻो असां मथां दाख़िल करे। हींअर जेको ख़तरो आहे न नवाब खान खे सो मूसा ऐं बहावल मां आहे। हू केस त उन्हनि ते ई दाख़िल कंदो, बाक़ी असां सां हथ मिलाइण लाइ हू पाण हिते हली ईंदो। नवाब खान मूंखे त पुलिस जो इंतज़ार हो, पर तव्हां पाण अची हिते निकितव। हिन ॻाल्हि जो इक़रार करींदो त मुंहिंजे ॻोठ मथां हमले में मुंहिंजा हथ बि मुलवस आहिनि। नवाब खान हिते कोरड़ त कोन्हे लॻल जो कूड़ा दलील ॾेई पंहिंजी जान छॾाईंदासीं। मुंहिंजे ॻोठ मथां हमले जो मां तव्हां खां सबबु पुछी सघां थो त कहिड़े पलांत में तव्हां मुंहिंजे ख़ासि माण्हू हाशियो खे मारे ऐं कुझु माण्हुनि खे ज़ख़्मी करे निकिरी आया आहियो? नवाब खान मूं त तव्हांजे हमराहनि खे सिर्फ़ु ज़ख़्मी कयो आहे, कंहिंखे मारियो त न आहे। हा, सलीम जे पलांद में मूं हला ज़रूर कई तुंहिंजे ॻोठ मथां, पर सलीम जो मटु मूंखे को नज़र न आयो जंहिंखे मां मारे सलीम जो पलांद पूरो कयो। तव्हांखे पूरी पक आहे त सलीम खे मूं मारायो आहे? नवाब खान, तव्हां पंहिंजे बचाव में कूड़ हणी सघो था, पर मां कूड़ न हणंदुसि। मां सच थो ॻाल्हायां त सलीम खे मूं ई मारायो आहे ऐं हुनजे पलांद में तव्हां मुंहिंजो माण्हू बि मारियो आहे। हाणे हिन दुश्मनी खे हिते ई ख़तमु करणु था चाहियो या अॻिते वधाइण जो इरादो अथव? मुंहिंजो पलान त अञा पूरो थियो ई न आहे नवाब खान। पोइ हिन दुश्मनी खे हिते ख़तमु कीअं कजे? सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।